याने घर वो जेको अगे दबे मुखे जी त देगड़ा दे त तुजा देगड़ा व्याया हने वरी जी मरी जान मुजा खाई वो पर आज मां बेड़ो पलाद तो कया जो वनी जा सत खाई मनी को गरी को बा लिख रे मां वरी खट दो ना अरे काटे तो भजी ने कोन बाहर कम थई अस्सलाम वालेकुम अस्सलाम खुश चाक चंगो भलो अमन शांति ओड़ो मां तो केलो जा थोरो बिरे घंटे मां बगल आया ना मच मचा लाए कोनी यारे मुझे दरअसल गाल ई जा है अच्छा वटा यार मेहमान जो मुछो तो पारे मां खट वटी दो जा खट करी दियो लगे तो हे मुखा पलांद करण आयो है अग में भी मां इन देगड़ा खणी होस चे मां देगड़ा सब गुजारे विया उन जो पलांद करण आयो खट खणी वेंदो तो वापस कोन कंदो का ट्रिक करणी पवंदी यार दरअसल इहा ॻाल्हि इहा आहे तोखे त ख़बर आहे खटूं असां वटि आहिनि ई ॿ यार हिकिड़ी खट ते महिरबानी कयो अदा मां नथो ॾेई सघां न यार कमाल तो करी यार पाड़े जाऊं हिकिड़ी खट नथो हिकिड़ी खट दे यार मां नथो ॾेई सघां न पर आख़िर छो नथो ॾेई सघी इन जे लाइ जो हिकिड़ी ते भाॼाई ऐं मां सुम्हंदाऊं ॿी ते मुंहिंजी घरवारी अधो सुम्हंदो आहे हेॾे खट न ॾियो त न ॾियो सिंगो त फज़ीलत सां